जी दोस्तों, अव्हांखे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। जी दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे सिंध जी हिकु हरफन मौला शख़्सियत जे बारे में। हिकु अदाकार, ड्रामा निगार ऐं हिदायतकार। हिन शख़्सियत जो नालो आहे सैयद यार मोहम्मद शाह। नामवर अदाकार, ड्रामा निगार ऐं हिदायतकार सैयद यार मोहम्मद शाह वल्द सैयद मेहदी शाह जीअंदा पोटा घराणे में 22 नवंबर 1947 ईस्वीअ ते ज़िले मटियारीअ में पैदा थियो। हिन सिंध यूनिवर्सिटीअ मां MA पॉलिटिकल साइंस ऐं सिंध लॉ कॉलेज हैदराबाद मां वकालत जी डिग्री हासिलु कई। तालीम मुकमल करण खां पोइ क्लार्क तौरु नौकरी कयई, तंहिंखां पोइ वकालत शुरू कयई। हिन नौजवानीअ खां ई स्टेज प्रोग्रामनि ज़रिए अदाकारीअ जे मैदान में पेर रखियो ऐं कल्चरल सोसाइटीअ जो बुनियादु विधाई, जंहिंजे प्लेटफॉर्म तां काफ़ी स्टेज प्रोग्राम थिया, जिन में ठॻीअ जो ठाव, अच त ख़बर पवे, वाह साईं वाह, ॾुखायल दिलियूं, शादी ऐं तादी, अज़ान ऐं आ जहिड़ा ड्रामा काफ़ी मक़बूल थिया। सैयद यार मोहम्मद शाह स्टेज ड्रामनि खां पोइ टीवीअ ते प्रोग्राम कया, जंहिंमें मशहूरु मज़ाया सिंधी प्रोग्राम चह चिटो ऐं रस चस अदाकारीअ जे हवाले सां सिंध सतह ते संदसि शोहरत जा बाइस बणिया। इन्हनि प्रोग्रामनि जा अक्सर ख़ाका सैयद यार मोहम्मद शाह जा लिखियल हूंदा हुआ। PTV ते केतिरा ई सिंधी ऐं उर्दू ड्रामा बि कयई, जिन में दिल जी दुनिया, शिकस्त, जंगल, बरज़ख, कारवां, इंतहा, लब्बैक, अंगारे शामिल आहिनि। यार मोहम्मद शाह अदाकारीअ तौरु सॼे मुल्क में काफ़ी शोहरत रखे थो। खेसि फ़नी ख़िदमत जी मञता तौरु PTV एवॉर्ड ॾिनो वियो। उन खां सवाइ हिन सिंधी TV चैनल KTN ऐं सिंध TV ते बि केतिरा ई प्रोग्राम कया। स्टेज ऐं टीवीअ खां सवाइ फिल्मुनि में बि कमु कयो, जिन में सबके बाब नाले फिल्म में मोहसिन ख़ान, मुइन अख्तर ऐं अनीता अयूब सां गॾु विलेन जो मुख्य किरदारु अदा कयो। उन खां सवाइ हिन दाड़ियल मुहिब शीदीअ जी ज़िंदगीअ ते फिल्म ठाही। उर्दू फिल्म उकाबों के नशेमन ऐं सिंधी फिल्म अली गौहर, परू चांडियो ऐं सुहिणा साईंअ में बि पंहिंजे फ़न जो बहितरीनु मुज़ाहिरो कयो। सैयद यार मोहम्मद शाह पाकिस्तान फिल्म प्रोड्यूसर्स एसोसिएशन जो बि 2 भेरा मरकज़ी सदर चूंडियो वियो। हिकु भेरो 1997 खां 1998 ताईं ऐं ॿियो भेरो 2000 खां 2001 ताईं। संदसि उन तंज़ीम जो पहिरियों सिंधी सदर हुजण जो बि एज़ाज़ हासिलु आहे। हीअ तंज़ीम पाकिस्तान सतह ते क़ाइमु आहे। अदबी हवाले सां बि सैयद यार मोहम्मद शाह काफ़ी मशहूरु आहे। हिन लिखण जी शुरूआति आफ़ताब अख़बार में वाह साईं वाह जे सिरे हेठि कालम लिखण सां कई। उन खां सवाइ बरसात अख़बार में चेक पोस्ट नाले सां सिलसिलेवार कालम लिखिया, जेकी काफ़ी मक़बूल थिया। संदसि हिकु ड्रामो कातिल केर किताबी सूरत में शाया थी चुको आहे। उन खां सवाइ ॿियनि केतिरनि ई रिसालनि में संदसि कहाणियूं छपियूं आहिनि। सुहिणी रिसाले जो मुस्तक़िल लेखक पिणु रहियो आहे। कावश अख़बार में गुलण जा गुफ़्ता नाले कालम लिखियाई। अख़बार में हाणे बि संदसि कालम छपंदा रहनि था। संदसि शाया थियल किताबनि में सिंधी फिल्मुनि जो तारीख़ी सफ़र, झूनो जोगी, गुलण जा गुफ़्ता पधिरा थी चुका आहिनि। जी दोस्तों, त हीअ हुई मालूमात सिंध जी हिकु हरफन मौला शख़्सियत साईं यार मोहम्मद शाह जे बारे में। उम्मीद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तनि खे इहा बि गुज़ारिश कंदुमि त पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखो, त जीअं असां पंहिंजे वीडियोज़ में बहितरी आणे सघूं। वॾी महिरबानी, लख थोरा। जीए सिंध, जय झूलेलाल।